ओ न आइन पियो लगी त मार्गो कन्हन ॻाल्हाए तान सख़्त परेशान आहे। असांखे फौरी तौर ते मदद जी ज़रूरत आहे। हे वेंसडे ही नाच करे जो वक्त नाही। असांखे मार्गो की बचाड़ो आहे। अॻिते वधू हिकु सेकेंड बि वही न जहिड़ो नहीं। वाह आइन पियो लगी त सिस्टर बि हती आहे। सिस्टर की हर कन्हन कान वधे ख़बर आहे त मार्गो की छा घड़ी जल्दी कर। ऐं हे आहे ग्रैंड मां। ही अहो आहे जेको बिल्कुल जाड़ी थो त पनहन जी पोटी के केन खुश्क जी। ओ हा सब हीरो हती आहिनि। छा थियो? छा मार्गो बकी आहे? हू फर्क नथो पो। असांजो नयो चैलेंज शुरू थी रहियो आहे। आइन पियो लगी त ग्रैंड मां ऐं सिस्टर सठू वक्त गुज़ारी रहियो आहिनि। ख़ैर घड़ियुनि परेशानियूं थियुनि। हड़ी इहो मालूम करो जो वक्त आहे त असां छा पचाईंदासीं। हिकु बर्गर? वाह ख़ैर छा सब नई चैलेंज लाइ तैयार आयो? हलो हलोन। तनहंकरी ग्रैंड मां बर्गर बेंस सां शुरू करी थी। हाँ टूस्ट थेल बेंस तमाम बेहतर आहिनि। हड़ी असां की कीमो घरजी। ग्रैंड मां कीमे जा गोला कड़ी थी। अनहन की फ्राइंग पैन में वजी थी। चमची सां हंतर दबाई थी। पीटी तैयार आहे। हड़ी लज़ीद पनीर जो हिकु टुकड़ो ऐं यकीनन टमाटी कान सवा कहिड़ो बर्गर मथान हिकु बसर ऐं हिकु बेन आहे। वाह ग्रैंड मां कम की तमाम जल्दी मनन डनो। तमाम बेहतरीन ग्रैंड मां। हड़ी सिस्टर जो वारो आहे। आइन पियो लगी त आम बेंस कम न कंदा। छा हिकु डॉन केट्रो लज़ीज आहे। सिस्टर डॉन के बन हसन में किटी थी। हड़ी चॉकलेट्स ही केट्रो मथु आहे पर सिस्टर वट कजे भी उबे आहे। ही किटू जेल आहे। ही तमाम लज़ीज आहे पर तमाम किटू आहे। हड़ी अचू त मार्शमेलोज शामिल करियोन। थोड़ो मार्मलेड ऐं बेरी सिरप छो न। हड़ी असान पनहन जी मौजज़ी बर्गर की कम था। छा त खूबसूरती आहे। आइन पियो लगी त ग्रैंड मां पनहन जी पोटी जी कम की सारायो पर वेंसडे की हैरान करण एतिरो आसान नहीं। तनहन करी असान शुरू करियूं था। हमेशा वॉन्गर बेंसान यकीनन कारा वारा हंतर पेटी की फ्राई करियूं था। वेंसडे पनीर जी टिकरी सां छा करी रहे आहे। वाह ही पनीर हड़ी केतिरो बेहतरीन पियो लगी। केरी जो हक टिकरो। वाह हन बर्गर जो हक वाटी जबान लगी थी पर का शय घट आहे। अहो सठू आहे त वेंसडे जी भरसान हमेशा हक हथ होंदो आहे जेको कन्हन ब मसली में मदद कंदो। मार्मलेड एक्योन आइन पियो लगी त वेंसडे की एनजी जरूरत आहे। हे एहतियात कर ग्रैंड मां हथ मुकम्मल तोड़ती भी जरूर आहे। खड़ी अच्छो तो बर्गर में एक्यून शामिल करियोन। वाह बस हन बल्ला की डसो। हू केतरो खौफनाक आहे पर पूब केतरो बक वधाइंदर आहे। पर कहिड़ो बर्गर सब कान वधीक लज़ीद होंदो। हड़ी असन की मालूम थींदो। मार्गो तनहन जो वारो। ओ मन केतरी बकी आयान। हे बर्गर गैर मामूली पियो लगी। अच्छो तन की चक्कून लजीद मुनके हो पसंद आयो त पुय असन ले अगति छाए। अच्छो त पहड़ियोन ग्राय कड़ोन। छी चाहू बसर आए केड़ो गंद आए। बर्गर हो नाई जे को तो आंकी घरजी त पुय असन वठती छाए। अही मेनहन जी उन पसंदीदे मठायो नाइन डोनट्स एंड मार्मलेड जो नाश्तो हे मेनहन जी पसंद जो आहे। खैर हड़ी फाते चंड जो वक्त आए आई अहो आए हे बर्गर। हाँ हे असन जो फाते आए। वाह वेंसडे की मुबारकून। छा हो सर्फ मान आया या हो मरकी रही आए। वेंसडे मरकी रही आए। वाह उप्स आइन पियो लगी तो को शर्माई रहे हो। आइन पियो लगी तो सिस्टर आई हथ हक गड़ेल बोली गोली वर्ती आहे। ओ हड़ी हथ की घर वन जो वक्त आए। आई असान जी हीरोज लाइने डश पचाइण जो वक्त आहे। गर्म चॉकलेट हन लजीद मशरूब की केयर पसंद नथु करी। मुन की उम्मीद आए तो हर को तैयार आहे। हलो हलोन ग्रिंड मां बिहर पचाइण शुरू करी थी। हुआ एक सासपीन में केयर वजी थी। हड़ी कोको पाउडर हलाइण न वसारजो। ओ हा चॉकलेट जो हकबार जायकी के वधीक तेज कंदो। एम ही केतरो मठू आहे। ग्रिंड मां पेन जी खास मैगमी गर्म चॉकलेट वजी थी। तमा बेहतरीन ग्रिंड मां हड़ी सिस्टर जो वारू आहे। हे एहतियात कर तुहां सड़ी चॉकलेट हन तरह नथा काई सघो। हाँ ग्रिंड मां साही आहे। कन तमाम घट शामिल करण जी जरूरत आहे हन तरह। ओ हू अच्छा करण वारी आहे। हाँ बस हन मठी जी शौकीन की डसू ग्रिंड मां कनत जी हन मिकदार की पसंद नथी करी।
ठीक आहे, हड़ी केर शामिल करण जो वक्त आहे, एहतियात कजो। उप्स, हाँ, सिस्टर की वादत तोड़ते वधिक तवज्जो ॾियण जी ज़रूरत आहे। तंहिं करे तव्हां सभई अज्जा शामिल करी सघो था। हड़ी थोरो रंग, वाहो, हन खूबसूरती की ॾिसो, ही क्रीम केतिरी चमकंदड़ आहे। हड़ी थोरो स्प्रिंकल्स, अहू आहे पेश करण जो तरीक़ो। सिस्टर पिन जी पूरी कोशिश कई, पर अहो सब कजे नाही। आखिरी टच व पडर क्रीम आहे ऐं कजे मार्शमेलोज, हन मठाण की ॾिसो। हाँ, सिस्टर पिन जी पूरी कोशिश कई। बेहतरीन। खैर, हड़ी तनन जो वारो आहे वेंसडे। हती हक मुनासिब मैग जी जरूरत आहे। हथ असान हती तनहन जी मदद कान खारिज नथा करी सघून। कहड़ो खौफ आहे। ग्रिंड मां तो पेनहन जी आसाब जो ख्याल रखो तो बेहतर आहे। वेंसडे चॉकलेट ऐं कजे वो पडर क्रीम वझी थी। बेरी सिरप, बेहतरीन ऐं कजे हीरीबो मार्मलीडस। औ हाँ, हन मनफरद पेशकश की डसू। गरम चॉकलेट तैयार आहे। छो? ही चरियो आहे। हे लज़ी आहे। मूंखे अहो पसंद आयो। औ अगति वधून था। हे ग्रिंड मां जी हथ जी गरम चॉकलेट आहे। बेहतरीन। हे छा आहे? हे अजीब पेयो लगी, पर अच्छो तो कोशिश करियोन। खराब नहीं। ऐं फाते आए। हाँ, सिस्टर हे रायोन तनन जी लाए। खैर, आइन पियो लगी तो असांजा हीरो नईन चैलेंज लाए तैयार आहिनि। हन भीरी अनहन जो खा इंतजार करी रहियो आहे। वाह, ही फ्रेंच फ्राइज आहिनि। हन डश की पचाणे पेश करण जा केतिराई तरीक़ा आहिनि। हाड़ी असान की मालूम थींदो त असांजा हीरो कहिड़ो तरीक़ो चोंडींदा। यकीनन पटाटन की पहिरियां छलण जी जरूरत आहे। खती रहियो आहे। वाह, सिस्टर पटाटा छलण जो हक तमाम गैर मामूली तरीक़ो चोंडियो आहे। ग्रिंड मां खुश नहीं, पर हुआ पेनहन जी प्यारी पोटी ते केन कावरजी सगी थी। हाड़ी तोहां की पटाटा खणा पोंदा। बस अहो ही आहे। सिस्टर हक खास चाकू सां पटाटा कटी थी। हन खूबसूरती की डसू। हाड़ी कजे रंग शामिल करण जो वक्त आहे। वाह, अहो तमाम चमकंदड़ आहे। तेल शामिल करियो। ऐं असां पेनहन जी चमकंदड़ पटाटन की फ्राइंग पैन में वझी सघूं था। बेहतरीन। गरम तेल सां तोहां की हमेशा इंतहाली मोहतात रहण घुरिजे। हे, एहतियात कजो। असान खूबसूरती सां पेनहन जी रंगीन पटाटन की प्लेट ती पकियो था। सिस्टर की अहड़ियों चमकंदड़ फ्रेंच फ्राइज मिलियोन। ग्रिंड मां डश जी वधिक क्लासिकल नस्खी की तरजीह ॾेई थी। ऐं कहण कहण क्लासिकल नस्खो सब खां बेहतरीन हूंदो आहे न? ओ हाँ, फ्रेंच फ्राइज ऐं कीचप। ही ज़ाइको नंढड़ कान वठी हर कन्हन की सैनातल आहे। अनकान बेहतर बियो छा थी सघे थो। तमाम बेहतरीन ग्रिंड मां। खैर, हन बड़ी वेंसडे असान की छा सां हैरान कंदी। वेंसडे जा पटाटा अगी ई पची चका आहिनि। हे काम पेशकश पियो लगी, पर तरसो ही छा आहे। ओ न, आइन पियो लगी त वेंसडे पासा मटाई खड़े आहिनि। ग्रिंड मां तोहन पनहंजू नेकियों बंद करियो त बेहतर आहे। हे कमजोर दिल वारन लाइ नज़ारो नाई। त पोइ असान कथी हसीन। ओ हाँ, फ्रेंच फ्राइज। वेंसडे पटाटन की कारो रंग करी थी। वाह, हे केतिरो खूबसूरत आहे। आइन पियो लगी त सिस्टर ब वेंसडे जी डश की साराहियो। हंजो रड्डामल डसो। खैर, अच्छो त डसून त मार्गो छा थी सूची। खैर, असान वट हती छा आहे। ओ, चाहे पटाटो थोरो सही लाए। ना, जायको खराब नहीं। ऐं केचप सान बस जबरदस्त। ओ, मां समझान थो त मान पाणा की न रोकेंदस ऐं आखिरी टकड़ी ताईं सब कजे काई वेंदस। मज़ेदार। बई डानहन। शाबाश। खराब नहीं। अच्छो त डसून, पर हन तरीक़ी सां जायको अया बह बेहतर थींदो। खैर, खुदा हाफिज पटाटा। मान तो आन की कायण वारो आयान। मां समझान थो त मुन थोरो गेहो काय वरतो आहे, पर आया ताईं ट्यून कोर्स बाकी आहे। केतरी खूबसूरत डश आहे। हाँ, हे तमाम लजीद आहे। मान अगी महसूस करी सगान थी।
तमाम स्थो आखिरी कड़ी ताइन उप्स ओ फकर न करियो मान ठीक आयान खैर दोस्तों, छा तुहा सब इंडर चैलेंज लाइ तैयार आहियो त अचू त ॾसूं पेनकेक्स। ओ हे केतिरो लज़ीद आहे। मुनकी उम्मीद आहे त असांजा हीरो जान था त हे शानदार डिशेस केन पचाइजी। तमाम घड़ा तरीका आहिनि। खैर अचू त हेलो ग्रिंड मां हमेशा वंगर सब कन पेरियन पचाड़ शुरू करी थी। एहतियात सान पेनकेक्स जो बीटर पेन में वझियो। बेहतरीन कर्स्टू तुहान की मटाई सगो था। ऐं हे पेनकेक्स बस भरपूर आहे। अहो ये जेको केतिरनि ई सालनि जी तजर्बी जो मतलब आहे। वेंसडे तुहा सां छा मसलो आहे? आओ अयन पियो लगी त तुहा हद जी मदद कन कैंट नथा करी सगो। कारी टाई यकीनन कन्हन की शक हो हे वेंसडे आहे। हैन रांग की डसो हे अयन पियो लगी त हुआ थोरी वधीक ई मगन थी वई। ठीक आहे अचू त पंहिंजी पेनकेक्स डानन वापस हेलो। वाह अहो वाकई खूबसूरत आहे। हाँ कारू कादू हमेशा तमाम स्टाइलिश लगंदो आहे। ऐं तुहांजो पसंदीदा रंग कहिड़ो आहे? पंहिंजा ऑप्शन कमेंट्स में छड़ो ऐं शायद इंडर वीडियो में असां अहो कंदासीं। अन दौरान अयन पियो लगी त सिस्टर जी ज़हन में का दिलचस्प शइ आहे। वाह हे हाणे पेनकेक नाही रहियो पर आर्ट जो हिकु मुकम्मल नमूनो आहे। ओ कन्हन ब तरह हे रंग बाहर निकरणा ई नथो चाही। What's the matter with you? आउच अहो सधू अक में वणी लगो। उम्मीद आहे त असांजी सिस्टर सां सब कजे ठीक होंदो। हाँ सब कजे ठीक आहे। हिन हालत में सब कन अहम ॻाल्हि हे आहा आहे त सभिनी मुश्किलातनि जी बावजूद हार न मण। सही असां हे करी रहिया आहियूं। वाह हे हिकु यूनिकॉर्न आहे। बस हिन खूबसूरती की ॾसो। हाँ अहिड़नि लम्हनि में ग्रिंड मां की पंहिंजी पोटी ते तमाम घणो फखर हूंदो आहे। ऐं ग्रिंड मां बाबत छा अयन पियो लगी त हिकु सठू पराड़ो नस्को असांजो इंतजार करी रहियो आहे। मक्कण ऐं मेपल सिरप सां पेनकेक्स। हिन मान फौरी तौर ते वॉट में पाणी अचण शुरू थी वई थो। मान समझान थो त वेंसडे जा पेनकेक्स ब वड़ा आहिनि। हाँ अही गैर मामूली लगन था। वेंसडे पंहिंजो पसंदीदे बेरी सिरप शामिल करी थी। आइन वाह छा हे कोरियड़ा आहिनि। परस्कुन थियो ग्रिंड मां ऐं कोरियड़ा चॉकलेट मान ठहियल आहिनि। खैर मार्गो हाणे वक्त आहे असांजी शिरकत कंदड़ जी डिशेस की चकण जो। ओ हे छा आहे खौफनाक पियो लगी। अचू त पेनकेक की चकूं। खराब नहीं असां लाइ अगती छा आहे। वाह केतिरो लदीद आहे ऐं जायको बस जबरदस्त आहे। हे कहिड़ी क़िस्म जी खूबसूरती आहे। हे एक यूनिकॉर्न। हे केतिरो मठू आहे ऐं केतिरो लदीद आहे। ठीक आहे मां समझान थो त मुनकटर जो फैसलो करी वठो आहे। हे रहियो मुबारकून हजन सिस्टर तोहन फठ जे लाइक आहियो।